अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी ख़ादिर पंहिंजे क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सोसारा सचो धणी चई हमदा की करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी अवां जा हाज़िर आहियां। अॼु ईद जो ॿियो ॾियारो आहे। ख़ुशियूं मल्हाइजनि पियूं, हर तरफ़ ख़ुशियूं आहिनि ऐं गर्मी आहे ज़ाहिर आहे। गर्मीअ जो बि ख़्यालु रखियो पियो वञे ऐं हर माण्हू पंहिंजे हिसाब सां शयूं करे पियो। गर्मीअ खां बचाव जे लाइ बि असांखे उपाउ वठणु घुरिजनि। तमामु घणी उस आहे, हीट वेव जी लहर आहे ऐं हीउ जेको महीनो मई जो हले पियो, हिन में तमामु घणी गर्मी थी आहे। ईद त मल्हाइणी आहे, ॿारनि बचनि खे, पोढ़नि पकनि खे, सभिनी खे ईद मल्हाइणी आहे। सभु ईद जे ॾींहंनि में घुमनि पिया, मोकिलूं आहिनि, ख़ुशियूं जेके आहिनि उहे वंडिजनि पियूं। पर हिते असां इहो ज़रूरु ज़िक्र कंदासीं त असां ख़ासि तौर ते मीडिया इदारा या जेके एसेंशियल सर्विसिस पाण चवंदा आहियूं, जंहिंमें हेल्थ सर्विसिस थी वञनि थियूं, अस्पतालूं थी वञनि थियूं, पुलिस थी वञे थी, मुख़्तलिफ़ खाता आहिनि जिन जा माण्हू मीडिया समेत ईद जे ॾींहंनि में बि ऑफिसनि जे अंदरि हूंदा आहिनि, कमु कंदा रहंदा आहियूं। ऐं ईद जे ॾींहुं बि, छाकाणि त टीवी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ट्रेडिशनल मीडिया, डिजिटल मीडिया, जेके बि मीडिया जा जेके बि असांजा टूल्स आहिनि उहे त बंदि न थियनि थिया। उन्हनि खे त मोकल नथी थिए, त पोइ वरी असां मौजूदु हूंदा आहियूं तव्हांजी ख़िदमत में। असां सां गॾु टीम मौजूदु हूंदी आहे। हिकिड़ी पूरी जेका टीम आहे उहा पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदी आहे। हर फ़र्दु पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदो आहे। हर माण्हू जी दिलि चवंदी आहे त उहो पंहिंजे बचड़नि सां ईद गुज़ारे, पंहिंजी फैमिली सां ईद गुज़ारे, पर ज़ाहिर आहे प्रोफेशनली मजबूरियूं, प्रोफेशनली ज़रूरतूं ऐं घुर्जूं बि आहिनि, जंहिंजे करे असां फील्ड में मौजूदु हूंदा आहियूं। ईद जो ॿियो ॾींहुं आहे पर अवांजे आॾो हाज़िर आहियूं। असांखे अॼु जेको स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे, असांजी टीम जा साथी आहिनि। असांजो रिपोर्टर आहे कराची जो जानी सुमरो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। उन्हनि सां गॾोगॾु असांजा ॿिया साथी रिपोर्टर आहिनि, आज़ाद मीरानी साहब तव्हांखे बि भलीकार चवां थो। ऐं असांजो टेक्निकल मामला, ख़ासि तौर ते सोशल मीडिया प्रोमोशन ऐं सोशल मीडिया जा जेके मामला ॾिसंदो आहे, सईद कादरी साहब, उनखे बि तव्हांखे भलीकार चऊं था। मां पंहिंजे इंट्रो में इहा ज़रूरु ॻाल्हि कई त असां ईद जे ॾींहंनि में या मोकिलुनि वारनि ॾींहंनि में बि असां कमु कंदा रहंदा आहियूं ऐं असां फील्ड में मौजूदु हूंदा आहियूं, जीअं असां तव्हां सभु असां गॾु हूंदा आहियूं। सुमरो साहब, तव्हां कीअं ईद गुज़ारींदा आहियो? मीडिया में अचण खां पहिरियां नंढपण में ईद कीअं गुज़ारी? ईद जो नालो अचण सां ई मुड़क थी अची वञे मुंहं ते। ऐं ईद ख़ुशी आहे। ऐं बचपन में यादि आहे त जॾहिं ईद जा ॾींहं हूंदा त घर वारा जॾहिं ड्रेस ऐं असांजा वॻा ई वठंदा हुया, दर्जी खे ॾेई ईंदा हुया। ऐं जॾहिं पोइ उहे ईंदा हुया त अलमारी में रखंदा हुया, त असां तक़रीबन हफ़्तो उन वॻनि पहिरियां तयारी थींदी ॾिसंदा हुआसीं वञी त ईद आहे, ऐं पंहिंजे वॻे खे ॾिसंदा, ख़ुशि थींदा हुआसीं त इहो वॻो असां पाईंदासीं। वरी कुझु ॾींहं गुज़रंदा त वरी जूतनि जो वारो ईंदो हुयो, त सैंडल वठिणो आहे, बूट वठिणो आहे, वरी उनजी ख़ुशी अलॻि हूंदी हुई। वरी जीअं जेको आहे ईद जा ॾींहं अञा वेझो अची वेंदा, ईद राति जी ख़ुशी त वरी जो अञा मज़ो बि ई हूंदी। पंहिंजो आहे। सही। ऐं सॼी राति जाॻंदा हुआसीं, सुबुह ईद आहे, सुबुह ईद आहे, निंड ईंदी कोन हुई, सुबुह ईद आहे। त इहो बचपन हुयो। ऐं उन महिल ख़र्चूं वठंदा हुआसीं। वरी जॾहिं हाणे वॾा थियासीं, जवान थी वियासीं, पंहिंजो कमाइणु शुरू कयोसीं, त जेको आहे पोइ ख़र्चूं ॾियणु शुरू कयूंसीं। ऐं ख़र्चूं वठण जो मज़ो बि आहे, ख़र्चूं ॾियण जो मज़ो अञा वधीक आहे। जॾहिं असां ख़र्चूं वठंदा हुआसीं त असांखे मज़ो ईंदो हुयो। उहे पैसा खपाए कोन सघंदा हुआसीं जंहिं महिल असां नंढा हूंदा हुआसीं। पर हाणे त जॾहिं ख़र्चूं ॾींदा आहियूं त वधीक ख़ुशी थींदी आहे, भाणेजनि खे, भाइटियुनि खे, सोटनि खे, मतिलबु ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सही। मीरान साहब, ईद पंहिंजे पैसनि मां जॾहिं हाणे कयो पिया त वधीक मज़ो आहे या वॾड़नि जे पैसनि मां थींदी हुई तॾहिं तव्हांखे वधीक मज़ो ईंदो? साईं, ईद जेका आहे, मज़े जी ॻाल्हि तव्हां कई आहे, पंहिंजनि पैसनि या वॾनि जे पैसनि मां अॼु बि वॾनि जे पैसनि सां ईद कंदो आहियां। अच्छा, ज़बरदस्त। अॼु बि माशाअल्लाह सां मूंखे वालिद साहिबु ईद जी शॉपिंग कराईंदो आहे। असां पंहिंजे तरफ़ां पंहिंजनि बचनि खे कराईंदा आहियूं। कोई रिवायत ई बरक़रार आहे। ईद जो शॉपिंग, क़ुर्बानी जी तयारी, उन में वालिद साहिब जो वॾो किरदारु हूंदो आहे। असां केतिरो बि करे सघूं, जेसि ताईं असांजे मथां वालिद साहिब आहिनि, असां उन्हनि जी का बि मतिलबु निमो बदल थी नथो सघे। ज़ाहिर आहे, उहो त वालिदैन जो त न। उन हिसाब सां ईद नंढपण वारी जीअं जानीअ ॻाल्हि कई त असांखे उहे ॾींहं यादि आहिनि। वाक़ई ॾिसंदा त ईद कॾहिं ईंदी, पोइ ॾिसंदासीं हाणे अम्मा कान्हे का कमरे में, पोइ कॾहिं बूट पाए ॾिसंदासीं सही आहे या न आहे, पसंदि मुंहिंजे पेर ते सही बीहे थो नथो बीहे।
वॻो फलाणे वरितो आहे, अहिड़ो न हुजणु खपे। इहा सही नंढपण वारी त ॿी हुई। हाणे जॾहिं असां फील्ड ताईं, जीअं तव्हां इंट्रो में ॻाल्हि कई, प्रोफेशनली अची विया आहियूं फील्ड में, असां हर वक़्तु फील्ड में रहूं था, पोइ उहा बि असां जेके हिसाब सां ईद ई आहे, जो असां कंहिं न कंहिं इवेंट ते किथे न किथे आहियूं। अॼुकल्ह जेका असां ऑफिस में, जीअं तव्हां हाणे ॻाल्हि कई त फील्ड खां ऑफिस जा वर्क हूंदा, ईद जो ॾियारो जे कल्ह गुज़रियो, परियां निमाज़ पढ़ीसीं। निमाज़ बि असां पंहिंजी फील्ड में ई पढ़ियासीं, किथे कंहिं सरकारी इवेंट ते वियासीं, ख़बर बि खपे थी असांखे हुते, छो जो असां रिपोर्टिंग सां ज़ाहिर रिलेटेड आहियूं। असांखे गवर्नर सीएम खे बि कवर बि करिणो आहे, निमाज़ बि हुते पढ़णी आहे। उन खां पोइ घर आयासीं, कुर्बानी कईसीं। अॼु ईद जो ॿियो ॾियारो आहे। हाणे ॿियो ॾींहुं अॼु असां फैमिली खे बि ॾींदासीं। वरी इन ई हवाले सां असांखे का ख़बर न आहे, अॼु को बि इवेंट थी वियो असां फील्ड में लहियूं था। ज़ाहिर आहे, बिल्कुलु इहो त आहे। इन मतिलबु फील्ड में हवाले असांखे नंढपण वञिणो वारी पियो। ईद हुई। हा, ईद ॿारनि जी आहे, असांजी ईद आहे। हुननि खे ख़ुशि ॾिसी असांखे बि ख़ुशी ख़ुशी थिए थी। महसूस थी थिए, सही सही डबल थी थिए। इन हवाले सां फ़र्क़ु आहे। नंढपण वारी ईद उहा ईद ई। हाणे असांजी ईद ख़ुशियुनि खां ॿिनी ॿारनि खे ख़ुशी ॾिसी आहे। सही ॻाल्हि आहे। सईद कादरी साहब बि असां सां गॾु आहिनि। जी सईद कादरी साहब, कीअं था ॾिसो अक्सर ईद जेका आहे उहा या त ऑफिस में गुज़रंदी आहे, छाकाणि त ज़िमेवारी अहिड़ी आहे, जी त तव्हांजी ईद कीअं थी गुज़रे पई? असांजी बि ईद बसि ईअं ई जो माना कमु करे वरी ईद जे ॾींहुं बि असां मतिलबु सुम्हूं था। ईद माना जीअं जानी भाउ ॻाल्हि कई त बचपन जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, पर हींअर जीअं एज जे हिसाब सां असां मेच्योर थियूं था, वॾा थियूं था, ज़िमेदारियूं थियनि थियूं, त ईद जो जेको इंजॉयमेंट जो परसेंटेज आहे उहो थोरो घटिजंदो थो वञे। सही मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, ईदूं ईंदियूं असांजी माना ख़ुशी जी लेवल हिकिड़ी अलॻि हूंदी, पर ॾिसंदासीं जॾहिं असांजो वालिद साहब या वॾा ॿाहिरि उहे ईद जे ॾींहुं निमाज़ वग़ैरह पढ़ी करे ऐं हू सुम्ही पवंदा, रेस्ट कंदा। असां चवंदा यार ही ईद जो ॾींहुं असांजे मतिलबु विजन त इहो आहे न, ईद माना ख़ुशी, घुमण फिरण, सही छह वठण, माना जीअं ॿार हूंदा आहिनि। सही ॻाल्हि सो उहो हाणे हींअर फील कयूं पिया आहिस्ते आहिस्ते जीअं एज वधे थी न, आहे। ज़िमेवारियूं अचनि पियूं त। ईद जो जेको उहो मज़ो आहे जेको बचपन में हुयो, हम्म, उहो थोरो घटिजंदो वञे थो। सही सही। अच्छा, सिंध वॉइस हिकिड़ो डिजिटल प्लेटफॉर्म आहे। असां तव्हां सभिनी ॿियनि इदारनि में बि कमु कयो आहे। इदारा सभु जेके बि आहिनि उहे असांजा पंहिंजा आहिनि, बिल्कुलु। क़ौमी इदारा आहिनि, ऐं हर इदारे जी तरक़ी जे लाइ असां दुआगो बि आहियूं ऐं कोशिशि बि कंदा रहंदा आहियूं। सिंध वॉइस डिजिटल मीडिया जी दुनिया में हिकु नओं नालो आहे, मुख़्तसिर वक़्तु थियो आहे। कीअं था महसूसु कयो कमु कंदे? तव्हांखे कीअं थो फील थिए त तव्हां नवान या सिखण वारो माहौल या हिकिड़ो आज़ादी, हिकिड़ी सहाफ़ती जेके हिकिड़ा पैरामीटर्स आहिनि, उहे त ज़ाहिर आहे असांखे इथिक्स ऐं सभु शयूं असांखे संभालणियूं आहिनि ऐं उहे ई फॉलो करणियूं आहिनि। कीअं था महसूसु कयो कमु कंदे तव्हां? अच्छा, सिंध वॉइस त ॾाढो बहितरीनु कमु करे रही, छो त मां हुन टीम जो हिसो आहियां। जंहिंमहिल न हुयुसि त ॾिसंदो हुउसि ज़ुएब साहब जो जेके पॉडकास्ट हुया या जेको स्टोरीज़ वग़ैरह हलंदियूं हुयूं सिंध वॉइस ते, ऐं आम जॾहिं सहाफ़ी दोस्तनि में विहंदो हुउसि त हुनजो नालो ॿुधंदो हुउसि त यार सिंध वॉइस ॾाढो बहितरीनु कमु करे रही आहे। ऐं कुझु ई ॾींहंनि में हू पूरी सिंध में जेको आहे माण्हुनि जे नाले अची वियो आहे त सिंध वॉइस ऐं बहितरीनु कमु करे रही आहे। प्रोफेशनल जेको माण्हू आहिनि उहे हुन में कमु करे रहिया आहिनि। त मुंहिंजो बि ख़्यालु हुयो त मां सिंध वॉइस में वञा ऐं पोइ सिंध वॉइस जो हिसो बणिजी वियुसि। ऐं सिंध वॉइस में जेको आहे ही जेके स्टोरीज़ आहिनि, हिकु मुकमिल स्टोरीज़ हलाए रहिया आहिनि। सिंध वॉइस जेका टीम आहे उहा एडिटिंग खां वेंदे, छो त स्टोरी जेका ठहे थी पई त उहो स्टोरी ते जेको ॻाल्हाए थो पियो, उन खां पोइ जेके बैकग्राउंड में माण्हू कमु जेके कनि था पिया उन्हनि जी बि मां ॻाल्हि ज़ाहिर कंदुसि आहे, त ज़ाहिर। उहे पूरी टीम आहे उहे असांजी। उन ते वधीक महिनत करे रहिया आहिनि। सही। असां त हुनखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियूं त ही स्टोरी ते जेको अली रज़ा मंगी ॻाल्हाए थो, जानी सूमरो ॻाल्हाए थो, आज़ाद भाई ॻाल्हाए थो, पर उन जे पोयां जेके माण्हू कमु कंदड़ आहिनि, एडिटर ज़ाहिर आहे, आहिनि, उहे ज़ाहिर आहे, नो उन ई डाउट। लफ़्ज़नि जे मुताबिक़ उहे शयूं कनि था पिया। ही असांजो अदो वेठो आहे हिदरी साहब, त ही जेको असांजा सिंध वॉइस जा वर्कर आहिनि ॾाढो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। सही ॻाल्हि आहे। आज़ाद साहब, पाण असां ॿियनि इदारनि में बि गॾिजी बि कमु कयो आहे ऐं हिकिड़े वॾे अरसे खां वठी गॾु रहिया आहियूं। माहौल जे हवाले सां सिंध वॉइस खे कीअं पिया ॾिसो? तव्हां बि हिते रिपोर्टिंग कयो पिया, आउटडोर शोज़ बि कयो पिया, ॾिसो पिया शयुनि खे, कीअं पिया ॾिसो? तव्हां जीअं ॿियनि इदारनि जी ॻाल्हि कई, ॿियनि इदारनि में पाण सुठो वक़्तु गुज़ारियो। हा, ऐं अॼु बि अला ख़ुशि करे हर जॻह ते हर के काफ़ी अहिड़ा दोस्त हुते बि हुया जेके अॼु को किथे आहे को किथे आहे। ज़ाहिर आहे, इदारा आहिनि न, इदारा कहिड़े आहिनि। इदारे मां ॿिए हंधि माण्हू वेंदो आहे, वक़्तनि इहो ब हिकिड़ो वक़्तनि ट्रेवल इंसान आहे, पंहिंजो इहो पियो जिते हलंदो आहे। हिनखे बेस्ट लॻंदो आहे, कंफर्ट ज़ोन सम्झंदो, उहो चेंज थींदो थो। सिंध वॉइस ते मां जॾहिं आयुसि पहिरें ॾींहुं, तव्हांखे ख़बर आहे त माना हिकिड़ो प्लेटफॉर्म जी जीअं ॻाल्हि कई तव्हां, हिते तव्हांखे फ्री एंड आहे।
मूंखे हिकिड़ो लिमिटेड एरिया हुयो उन ते अपॉइंट कयो वियो। उन खां पोइ जॾहिं मूं कमु कयो, कम सां गॾु तव्हां ज़ुएब साहब, सनाउल्ला ऐं तव्हां ॿिया जेके टीम जा दोस्त आहिनि उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजो दुआउनि सां ऐं उस्ताद करे चवां उन हिसाब सां तव्हां गाइड कंदा वियो ऐं माहौल जे हिसाब सां असां वटि फैमिली माहौल आहे। पहिरीं शइ हिकिड़ी हिते आहे त बॉस कोन्हे को न बॉस बाबा ॿिनि दारनि में पाण मिली रिवायती बॉस आयासीं, चऊं असां रवैये और बॉस त आहे पर उन जेको रवैयो बि रिवायती स्ट्रिक्ट आहे त साईं ॾे वेंदासीं पोइ हाणे अलाए छा ॻाल्हाईंदो, पोइ फलाणी स्टोरी आहे। हाणे हालांकि असां जेकॾहिं तव्हां कंहिं इशू ते कंहिं सां ॻाल्हाइण वेंदा आहियो पंहिंजे चोॾहं सां त उते बि सोचींदा हुआसीं त यार डिस्कस कयूं न कयूं, हालांकि असांजे अंदरि कमु थियल आहे उहो अॻिले जो रिएक्ट छा हूंदो। हिते तव्हांखे इहो आहे त पाण में फैमिली वारा आहियूं कोन अदा जेकॾहिं किथे का कमी महसूसु थिए थी त हिक ॿिए खां राय था वठूं। फैमिली आहे असांजी, नंढी फैमिली आहे, सुठो नंढे टाइम में असांखे पूरी सिंध मां सुठी मोट मिली आहे। असांजे ॾिसंदड़ जेके नाज़रीन आहिनि इवन जीअं हाणे जानीअ ॻाल्हि कई त माण्हुनि खे इहो यादि यार सिंध वाइस थोरे टाइम में पाण खे ऐं असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि व्यूज़ आहिनि उहे वधी विया। असांजो जेका रिपोर्टिंग था करे अचूं, का स्टोरी कवर करे था अचूं, इवन के प्रोग्राम था कयूं त उन ते पब्लिकली जेको आहे न मोट मिले थी, उहा मोट कंहिं हिक जे लाइ न, उहा सॼी सिंध वाइस जी फैमिलीअ जो क्रेडिट आहे। ऐं ख़ासि तौर ते छो जो पाण ॾिसो न आहियूं डिजिटल ते, डिजिटल जो क्रेडिट अॼुकल्ह जेके असांजा दोस्त वेठा आहिनि जीअं कादरी साहिबु वेठो आहे, हिननि जी वॾी महिनत आहे। पाण फील्ड मां करे था अचूं या स्टूडियो में कयूं था पर उन शइ खे कीअं एडिटिंग में आणे वञे, उते असांजा एनालिस्ट वेठा आहिनि, कैमरामैन आहे असांजो उहो कहिड़े एंगल सां कवर थो करे। असां त ठीकु आहे असां हिकु स्टोरी ते कमु करियासीं उन हिसाब सां फुटेजिस करणा, उहे सभु सभिनी जो क्रेडिट आहे। फैमिली माहौल आहे, असांखे इदारो घटि घर घणो लॻंदो आहे। सही जी कादरी साहब तव्हां जी छा था मां सम्झो? हिननि जी ॻाल्हि तां थोरो माना जेको हिननि चयो त सॼो हिननि क्रेडिट मूंखे ॾेई छॾियो, पूरी आहे टीम जो साईं, क्रेडिट आहे, आहे। न न ज़ाहिर आहे पूरी आहे, टीम आहे, टीम पूरी आहे टीम आहे। उनजो हर माण्हू ए जेको टू आहे ज़ेड। पंहिंजो हा पंहिंजो कमु करे थो। हाजी वञे। कैमरामैन जो बिल्कुलु ॾिसो, हा सिर्फ़ु फुड़ी असां फुड़ी तला थो थिए। बेशक सिंध वाइस जे माहौल खे कादरी साहब तव्हां कीअं था ॾिसो? माहौल तमामु बहितरीनु आहे सिंध वाइस जो ऐं हिते सभु माण्हू जेके आहिनि न उहे क्रीम क्रीम माण्हू, तॾहिं ई मतिलबु सिंध वाइस खे माण्हुनि इलाही पसंदि कयो आहे। मुंहिंजो जेको तजुर्बो आहे तक़रीबन 6 खां 7 साल हिन फील्ड में आहे, मुख़्तलिफ़ चैनल्स में बि रहियो आहियां, पर शुरूआति में ई एतिरो रेस्पॉन्स अचणु इहा वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु हिकिड़े महीने में ई फेसबुक ते असांजा 50,000 खां मथे फॉलोवर थी विया आहिनि ऐं 2 करोड़ 20 मिलियन व्यूज़ हिकिड़े महीने में, इहो वॾो रेस्पॉन्स आहे। हिकिड़ो त चैनल हूंदा आहिनि रनिंग चैनल, ठीकु आहे, उन्हनि जा लखनि में फॉलोवर हूंदा आहिनि ऑलरेडी, उन्हनि जी एतिरी रीच ईंदी आहे। जेको नए सिरी खां ज़ीरो खां स्टार्ट थो करे उन हिसाब सां ई वॾो रेस्पॉन्स आहे हिकिड़े महीने में। जेको शुरूआती उहो सभिनी सॼी पूरी टीम जी महिनत आई आहे, तव्हांजी, आज़ाद भाउ जी ऐं जानी भाउ जी सही ऐं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे जेको थो। जी बिल्कुलु बिल्कुलु सही। अच्छा आज़ाद साहब तव्हां कीअं था ॾिसो असां वटि ईद जेका आहे उहा क़ुर्बानी बि थिए थी ऐं असां वटि आम तौर ते गंदगी जेका आहे हिन ख़ासि तौर ते ईद अल अज़हा खां पोइ हर तरफ़ गंदगी असांखे नज़र ईंदी आहे। इन हवाले सां हुकूमत नाले मातर क़दम खणे साईं, थी पर माण्हू बि जेके आहिनि आम शहरी जेको आहे उहो पंहिंजी ज़िम्मेवारी मुज़ाहिरो नथो करे। इन शइ खे कीअं रिपोर्ट कयो अथव? हिन भेरे छा तब्दीली आहे माज़ी जे ईदुनि खां? इन हवाले सां असांखे ॿिन्ही पासनि ॾे जेके ॾिठूं न रिपोर्टिंग करण दौरान ऐं कल्ह खां ॾिठो, इंतिज़ामिया प्लस जेको क़ुर्बानी करे थो शहरी, उन्हनि ॿिन्ही में साॻी थिए थी। हाणे इंतिज़ामिया त चए थी त असांजा इंतिज़ाम थियल आहिनि, मेयर साहिबु वेस्ट साइड करे छॾी, बाबा खलू रखो, जेके हुन में इलाइशन वारो सिस्टम हूंदो आहे उहो तव्हांखे असां हिकु स्पेस ॾिनो आहे, क़ुर्बानी जो हिकु स्पेस मुक़ररु थियल आहे। तव्हांखे हर टाउन में हुननि हिकु एरिया बि ॾेई छॾी, बाबा हिते हिते तव्हां कयो, कोन थो करे, हर कंहिंखे पंहिंजे घर अॻियां करणी आहे। पंहिंजी घिटीअ हा में पंहिंजी घिटी, बल्कि पंहिंजे दर ते, चलो घिटी में बि ॾिसो न हिकिड़ी घिटी आहे हुन में 100 घर आहिनि, उन 100 माण्हुनि खे हिकिड़ो चयो आहे बाबा तव्हां हिन कोने ते कयो त जीअं उतां जेका थिए हर को पंहिंजो, वरी सफ़ाई बि वेस्ट वारा सिंध सोल्ड वेस्ट मैनेजमेंट वारा अची वञनि उहे खणी वञनि, उहो कोन थो थिए, हर को पंहिंजे घर ते थो करे। पोइ बि कुझु जॻहनि ते के सोसाइटियूं जिते पाबंदी हुई उहो ख़बर अथव छाजे करे, उते फाइन आहे। उते जेकॾहिं तव्हां उन ते इम्प्लीमेंट नथा कयो, जेके पोश एरियाज़ आहिनि उते मुक़ररु उते तव्हां नथा कयो त उते तव्हां ते फाइन थो अचे। पोइ शहरी छा था कनि, मजबूरी करे उते वञनि था, बाक़ी कमु थियनि था, सफ़ाई बि आहे, गंदगी करण वारा बि असां आहियूं।
ऐं खणण लाइ बि असांखे वरी उते सही ॻाल्हि आहे वाक़ई। उते आवाज़ उथाइणो थो पए। सही सही मेयर पारां जीअं हाणे चयो वियो त बाबा हर इलाइक़े मां खॼनि थियूं गाॾियूं आहिनि, कुझु असांखे कल्ह खां नज़र आहे, कुझु अॼु नज़र आहे, कुझु बदमग़ज़ी बि थिए थी माण्हुनि बिल्कुलु जी, ईअं त आहे वाक़ई। ईअं ई पर आहे, हर माण्हू खे पंहिंजी ज़िमेवारी पंहिंजी निभाए रखो। ज़िमेवारी आहे। सही। अच्छा जानी तव्हां कीअं पिया ॾिसो जॾहिं तव्हां फील्ड में हूंदा आहियो ऐं ईद जा ॾींहं हूंदा आहिनि, जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे बचड़नि सां गॾु घरनि में हूंदा आहिनि, पिकनिक पॉइंट्स ते हूंदा आहिनि, तव्हां कमु कंदा आहियो पिया, तव्हांखे छा फील थींदो आहे? फील त ईअं थींदो आहे जॾहिं ईद जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे, जेको कल्ह गुज़रियो, त माण्हू ईद निमाज़ जंहिं महिल असां चवंदा आहियूं त पहिरियां जेका निमाज़ थिए थी पई ईद जी सवेर वारी, उहा वञी कवर कयूं। उन खां पोइ असांखे पाण खे बि ईद जी निमाज़ पढ़णी हूंदी आहे, ऐं उहा ईद जी निमाज़ कवर कंदा आहियूं। ऐं जॾहिं घर वेंदा आहियूं त वरी पाण तयारु थी करे ईद जी निमाज़ पढ़ंदा आहियूं। वरी तव्हां जी ॻाल्हि त माण्हू पिकनिक ते जॾहिं निकिरंदा आहिनि त असां बि कवरेज लाइ बीठा हूंदा आहियूं पार्कनि जे ॿाहिरां ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, त उन जी कवरेज पिया कंदा आहियूं, उहे उनखे ॾिसंदा आहियूं त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। माण्हू ईद जो ॾींहुं माना आहे ई ख़ुशी जो ॾींहुं। सही ॻाल्हि आहे। ऐं ईद जेका ही क़ुर्बानी जी ईद आहे, ही क़ुर्बानी सिर्फ़ु ज़िबह करण जी क़ुर्बानी न आहे त तव्हां जानवर ज़िबह था कयो, ही आहे त तव्हां पंहिंजे नफ़्स जी क़ुर्बानी ॾियो। ईद जेका आहे असांजी क़ुर्बानी जी ईद, ऐं बर्दाश्त हुजे तव्हां में। ऐं ईद ते मां चवंदो आहियां त मुंहिंजो जेको पंहिंजो ज़ाती आहे, मतिलबु मुंहिंजो ख़्यालु हूंदो आहे, हिन ईद ते या जेका रमज़ान वारी ईद गुज़री वई, इंसान जेको आहे उहो माण्हुनि सां, पंहिंजे वेझनि रिश्तेदारनि सां, जिन सां बि थोरी नंढियूं नंढियूं नाराज़गियूं आहिनि न, उहे दूरि करे, हा बिल्कुलु। उन्हनि सां बस अना खे मोहबत छॾे, करे, अना खे अना खे छॾे, क़ुर्बान करे। अना असल में हुआ ज़िबह न, पंहिंजी अना खे क़ुर्बान करे। सही सही। अच्छा मीरान साहब, सिंध वाइस में तव्हां रिपोर्टिंग कयो पिया, शयूं ॾिसो पिया, जीअं तव्हां ॻाल्हि कई त फैमिली वारो माहौल आहे, टीम एज़ अ टीम जेकॾहिं असां ॾिसूं, तव्हां कीअं पिया ॾिसो? छाकाणि त ॿियनि इदारनि में बि तव्हां कमु कयो आहे, तव्हां हिकिड़े वॾे अरसे खां वठी मीडिया में कमु कयो पिया, त एज़ अ टीम तव्हां कीअं था ॾिसो? ऐं असां वटि छाकाणि त डिजिटल दौरु आहे, डिजिटल प्लेटफॉर्म आहे, AI जो ज़मानो आहे, नयूं जिदतूं आहिनि, त असांखे वक़्त सां गॾु हलिणो आहे न, त उन हिसाब सां असां शयूं कयूं पिया। स्टोरी बेस्ड असांजो कमु आहे, असां कोशिशि कयूं पिया इशू बेस्ड असां कमु कयूं, माण्हुनि जा इशूज़, आम माण्हू जो जेको इशू आहे उहो जेको आहे उहो निर्वार थिए। जीअं बिल्कुलु तव्हां ॻाल्हि कई त अरसे खां हिन फील्ड में पाण गॾु कमु कयो आहे, मुसलसल तक़रीबन 10-15 साल त गॾु कयो सही आहे ॻाल्हि। टाइम खां। टीम जी जेको तव्हां ॻाल्हि कई माण्हुनि जो, जीअं असां स्टोरीज़ जे कवर जे हवाले सां आहे, उन में असांखे इदारे खां वेंदे इवन कवर करण ताईं, या वरी उन इदारे स्टोरी जो को नोटिस थो वठे, फीडबैक सुठो थो मिले। असांजा जेके इशूज़ खयल आहिनि, हींअर ताज़ो तव्हां ॾिठो हूंदो, असां 2-3 इशूज़ कयासीं, उन्हनि में कारोकारी जो इशू हुयो। कारोकारी जो जेको इशू हुयो, उनखे बाक़ाइदागी सां एवाननि ताईं माण्हू नोट कयो वियो। एवाननि ताईं उन ॻाल्हि खे चादस नालो माण्हुनि रखियो त भाई ही सिंध वाइस खयो आहे। हाणे कारोकारी जहिड़ो इशू ॿियो नेशनल मीडिया त न पई खणे, घटि पिया खणे, पर रिवायती हले पियो, हिते छोकिरी क़तल थी वई, फलाण थी वई, वधि में वधि ॿिए ॾींहं ते फॉलो कयो, उनखे सिंध वाइस कयो, ऐं असांजी टीम ई उनखे चयो त हिन शइ जी रिवायत ख़बर आहे, छोकिरी मारिजी वई, वजह रीज़न तव्हां उन्हनि मतिलबु शयुनि तहक़ीक़ सां, उन ते तस्दीक असां सां शयूं थियनि, तहक़ीक़ सां, जेको ब्रेकिंग न्यूज़ वारी जेका ड्रोड आहे, पाण उन में कोन्ह ब्रेकिंग वारी में त पाण पाण चाहियूं था त जेको आम माण्हू आहे उन जा इशूज़ जेके आहिनि उहे हाईलाइट थियनि, ऐं ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ अचणु घुरिजे, ॿिन्ही जेके इशूज़ आहिनि पाण उन ते स्टोरी कमु जो कयूं राइट पिया। वे। हिकिड़ो जीअं थियो क़तल त करे छॾी, क़तल छो कई, कंहिं मिसाल ख़ुदकुशी त करे छॾी, असां वटि रिवायती ख़बर आहे ख़ुदकुशी कई, सही। भाई ख़ुदकुशी करण जी वजह उनखे छा पई, बुख ते मुंहुं, कंहिंसां ब्लैकमेल थी वियो, असां उनजी बैक ते था वञूं ऐं उनजी अंदर जी जेका रियलिटी जेका आहे न, उनखे ॿाहिरि कढी था ॾियूं। का बि रिपोर्ट असां वटि थी आहे, तव्हां पाण ॾिसो त उन में काड़ी कान्हे का तकड़ तकड़ में बाबा ही शइ हलाइणी आहे, न, हुन ते पूरो वर्क थो थिए, रिपोर्टर वर्क थो करे, वरी पोइ पाण ते जीअं टीम वारी ॻाल्हि कई, तव्हां हिते असां वेठा हूंदा आहियूं ऑफिस में, हुन ते डिस्कस थींदो आहे, स्क्रिप्ट लेवल ते अची वञूं, स्क्रिप्ट जा असांजा दोस्त आहिनि, जीअं हाणे अली वकास आहे, नूर मलगाणी आहे, इहे वेठा हू ॾिसंदा आहिनि, पोइ उनजी आउटपुट ते ॾिसंदा आहिनि। वरी विजुअली जीअं AI जी तव्हां ॻाल्हि कई, असां उहा शइ फाइनल कईसीं, वॉइस ओवर ताईं कईसीं, असांजा एडिटर आहिनि, उहे उन हिसाब सां इमेजिस या विजुअली जेके कढनि था रिसर्च सां, इहो कान्हे त बाबा ठीकु आहे हिकिड़ो फुटेज आहे हुन ते वॉइस ओवर करिणो आहे, हलाइणो, टीम जो असांखे हिते सुठो आहे, टीम
जीअं पहिरीं बि ॻाल्हि कई त असांजी भले डिवाइडेड आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो केडर आहे, पर आहियूं फैमिली। सही ॻाल्हि आहे। अच्छा कादरी साहब, सोशल मीडिया स्ट्रेटजी खां तव्हां वाक़ुफ़ु हूंदव ऐं सिंध वाइज़ जी सोशल मीडिया स्ट्रेटजी कीअं पिया ॾिसो, जेको असांखे सिंध जे माण्हुनि हिकिड़ो तमामु ज़बरदस्त मोट ॾिनी आहे, असां उन ते थोरा हिताब आहियूं त मुख़्तसिर वक़्त में तमामु ज़बरदस्त मोट मिली आहे असांखे ऐं हिमत अफ़ज़ाई थी आहे जी त बिल्कुलु। असां कोशिशि कयूं पिया त वधि खां वधि प्रोफेशनली सुठे तरीक़े सां माण्हुनि जा जेके इशूज़ आहिनि उहे हाईलाइट कयूं, आला इबाननि ताईं पहुचायूं। जी जी बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां पंहिंजो फरमायो त सिंध वॉइस जेको आहे उहो सिर्फ़ु मतिलबु जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि खे इशूज़ खे नथो खणे, सिंध वॉइस उनखे खणे थी ऐं इन जे करे उनखे ज़बरदस्त मोट बि मिले थी। इहा हिकिड़ी वॾी मतिलबु पॉइंट आहे जेका तव्हां बि ॿुधाई। इहा ई वजह आहे जंहिंजे करे माण्हू पसंदि कनि था ऐं इनशाला इनखे अॻियां बि ईअं ई पसंदि कंदा। सही। अच्छा पोस्टिंग ऐं शेयरिंग जेका आहे उहा कीअं हूंदी आहे? छा हुनजी का मख़सूस टाइमिंग हूंदी आहे या छाकाणि त हर माण्हू पंहिंजी पंहिंजी तरफ़ां जी कोशिशि करे जी पियो त उन्हनि जी बि अगरि को रहनुमाई थी वेंदी त बिल्कुलु जीअं थी वेंदी, असां नौजवान लाइ हा, थी वेंदी नौजवान आहे, आहिनि उहे काफ़ी पंहिंजा अची था वञनि साईं। यूट्यूबर आहिनि, मुख़्तलिफ़ तौर ते मोनेटाइज़ेशन माण्हू में कमु हिते कनि तव्हां पिया। जी ॻाल्हि कढिया थो त त हीअ जीअं हाणे असांजा त हिकु डिजिटल प्लेटफॉर्म आहे पूरो आहे हम्म, कि अॼुकल्ह जा नौजवान छा था कनि त अॻे कुझु हूंदा जेके टाइम ज़ाया कंदा, मोबाइल में लॻा पिया, पोइ क्लिप अचे थो न, क्लिप रखनि था ऐं अहिड़ियूं काफ़ी वायरल थियूं। ताज़ो तव्हां खैरपुर वारो जेको पंहिंजो थियो वायरल अज़हर मेमुणार, हा उहा बि त हिकिड़ी क्लिप हुई न, त ज़ाहिर। क्लिप लॻी, उन्हनि जे लाइ वाकई पंहिंजो कादरी साहब ॾसे त उन्हनि खे अञा हा बहितरीन बिल्कुलु तरीक़े सां कीअं जी अच्छा अगरि को इशू थिए थो न त उनजी को बि टाइमिंग न आहे। ज़ाहिर आहे। उहो मतिलबु केॾीमहिल बि तव्हां हम्म, रखंदो माण्हू उनखे जेतिरो ॾिसंदा ओतिरो वायरल थींदो। बाक़ी कुझु शयूं जीअं कॉमेडी थी वई या ॿिया के प्रोग्राम थी विया त उनजी टाइमिंग जेका आहे उहो न उन ते इम्पेक्ट पए थो टाइमिंग सही। जो। तव्हां त जहिड़े टाइम माण्हू फ्री हुजनि, राति जो टाइम बहितर आहे, 7, 8, 9 इहो टाइम बहितर आहे अपलोडिंग जो। जंहिं टाइम ते माण्हू फ्री हुजनि, मोबाइल यूज़ कनि, आहे त जीअं असांखे मीडिया में हा जीअं मोबाइल खे टारगेट चैनल्स करणो। में प्राइम टाइम हूंदो आहे हा प्राइम त टाइम इन उहो में प्राइम बि टाइम ही में माण्हू सोशल शाम मीडिया जो में बि वधीक ॾिसंदा आहिनि। जी इन में बि मतिलबु जे उहो टाइम मतिलबु असां उहो कंदा आहियूं टारगेट त जहिड़े टाइम माण्हू फ्री हुजनि ऐं मोबाइल यूज़ कनि। उहो तक़रीबन माण्हू राति जो घणो यूज़ कंदा आहिनि पंहिंजो मोबाइल। सही। अच्छा तव्हां रिपोर्टिंग करण खां पहिरियां तयारी कंदा आहियो, इशूज़ डिस्कस कंदा आहियो या माइक लोगो खणण खां पहिरियां को हिकिड़ो होमवर्क थींदो आहे, शयूं रिसर्च कंदा आहियो, उहो कीअं हूंदो आहे? छाकाणि त सिंध वाइस जी इहा ई कोशिशि आहे त रिसर्च बेस्ड शयूं हुजनि, ईअं हवाई फायर न हुजनि ऐं हिकिड़ी तस्दीक थियल, पोइ भले हुन में टाइम भले लॻे पर उहा शइ जेका असांजी वञे आवाम ताईं पहुचे, नाज़रीन ताईं निचोड़ पहुचे, निकिरी अचे। त उहा मैच्योर हुजे ऐं उहा तस्दीक थियल हुजे। अच्छा सिंध वाइस जी जॾहिं टीम जो हिसो ऐं थी रहियो हुयुसि त सनाला हाशमानी हुजे, असांजो जेको बॉस आहे ज़ुएब ज़दर साहब, उन जो इहो ई हुयो त तव्हांजी जेका स्टोरी आहे उनखे 5 ॾींहं लॻनि था, को मसइलो न आहे, स्टोरी मुकमिल हुजे, टाइम जी काई बि न आहे त जेका अॼु जी तव्हांजी स्टोरी आहे उहा अॼु ई तव्हां मुकमिल कयो, न, उन में तव्हां शयूं कंफर्म कयो ऐं ऑथेंटिक हुजनि, प्रूफ हुजे, जेके तव्हां वटि लेटर आहिनि उन्हनि खे ॾिसो न, छो त अॼुकल्ह जाली जेके आहिनि घणियूं AI जनरेटेड शयूं घणियूं आहिनि। जनरेट मतिलबु उहो त तव्हांजी सोशल मीडिया ते घणी हम्म, वायरल थी थिए पई ऐं पोइ उहा स्टोरी ते असांखे कोई लेटर मोकिलींदो, हम्म, असांजो सोर्स हूंदो उहो असांखे लेटर ॾींदो, असां उन ते कमु कंदासीं, उन खां शयूं वठंदासीं, उन में जेके शयूं लिखियल हूंदियूं असां वरी उन्हनि सां बि मौक़ो वठण जी कोशिशि कंदासीं त तव्हांजे लाइ ही शइ आहे ऐं पोइ उन ते अञा वधीक जेको आहे ॿियनि जेको आहे तजिया जेके दोस्त हूंदा आहिनि उन खां पुछंदा आहियूं त हीअ आहे स्टोरी आहे, हिन ते कीअं कमु करणु घुरिजे ऐं पंहिंजी टीम जा जेके आहिनि सलाला हाशमानी आहे, तव्हां आहियो ऐं जेको आहे नूर मलगाणी आहे, उन खां पुछंदा आहियूं स्क्रिप्ट डिस्कस जीअं हाणे करे सभु। मूं स्टोरी कई हुई ही जेको हलाई हुई असां खीर वारी, हम्म, जेका कराचीअ में त खीर जी जेका केमिकल वारो खीर जेको यूज़ थी रहियो आहे इंतिहाई ख़तरनाक ख़तरनाक। ऐं तव्हां यकीन कयो, तव्हां असां जेको आहे होटलनि ते जॾहिं वेहंदा आहियूं, कॾहिं बि असां कराची जे होटलनि ते वेहंदे असां 2-2 कलाक 3-3 कलाक वेहंदा आहियूं, कॾहिं बि असां न ॾिठो आहे त हुननि वटि खीर अचे त काॾां थो अचे पियो खीर, सही ॻाल्हि आहे वाकई। इहो जी मथे थो ठहे किथे थो ठहे, सही ॻाल्हि आहे। काई ख़बर न आहे। जी मीरान साहब, तव्हां खां साॻियो सवाल आहे त कीअं तयारी कंदा आहियो फील्ड में वञण खां पहिरियां या कंहिं स्टोरी ते कमु कंदा आहियो?
ख़ासि तौर ते हिकिड़ियूं त हादसाती या हिकिड़ियूं करंट अफेयर जूं शयूं आहिनि उनजो त हिकिड़ी नेचर अलॻि आहे, पर हूअं सिंध वाइस जूं जेके ॿियूं डॉक्यूमेंट्रीज़ स्टोरीज़ असां कयूं पिया उन ते तव्हां कीअं कमु कंदा आहियो? जीअं सर पाण डिस्कस कयोसीं त असां तकड़ जे चकर में न आहियूं, ब्रेकिंग न्यूज़ जे पोयां न आहियूं। का ख़बर अची वेंदी आहे, जानी ॻाल्हि कई अथेंटिक जीअं खीरा रिव्यू थियो, ख़बर मिली वई असांखे, फॉर एग्ज़ाम्पल लेटर मिली वियो, उन लेटर ते बि असां वर्क कंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि इहा हूंदी आहे बाबा हीउ कूड़ो आहे सचो आहे, सही। उन खां पोइ उन जे जेकर कंहिं महकमे वारो आहे, कंहिं माण्हू सां कंहिं इदारे सां रिलेटेड आहे, उन जी सोर्स में असां वेंदा आहियूं बाबा हीउ जेको निकितो आहे हिन ते तव्हां छा चवंदो। पोइ कुझु तव्हांखे ख़बर आहे की साम्हूं ईंदा आहिनि की न ईंदा आहिनि, असांखे ॾसींदा आहिनि बाबा हीअ शइ आहे, उहा तयारी पकिड़े उन ते स्क्रिप्ट करे पोइ इदारे खे ॾींदा आहियूं, इदारो उन ते वर्क कंदो आहे, वाइसर जंहिं हिसाब सां सॼो लिंकड थींदी, स्टोरी ब्रेक करणी आहे स्टोरी ब्रेक थींदी, एज़ लाइव करिणो आहे एज़ लाइव थींदो, उहो डिसाइड थींदो आहे। ॿियो जेको तव्हां हाणे ॻाल्हि कई पई न त जीअं जानी ॻाल्हि कई त ख़बर जे लाइ तयारी, असां वञूं था किथे कोई हिकिड़ो एक्सीडेंटली थी वियो, उन लाइ बि असांखे बीह पहिरियों ॾिसणो पवंदो आहे। भई वाक़ियो थी वियो, पर वाक़िए में किथे को हादसो थी वियो, को फायरिंग जो वाक़ियो थी वियो, फायरिंग कंहिं कई, केतिरा माण्हू हुया, जेको उन में मारिजी वियो उनजी शनाख़्त, सभु कुझु वेरीफाई करे उन खां पोइ असां उनखे एज़ लाइव जी सूरत में प्रेज़ेंट कंदा आहियूं, या पोइ पैकेज ठाहे वठूं, उन पैकेज जे सूरत में प्रेज़ेंट कंदा। ॿी हिकिड़ी शइ न, जीअं तव्हां असां कंदा आहियूं कोशिशि त पब्लिकली इंट्रस्ट, पब्लिक जिते हुजे। हींअर असां ताज़ो ईद गुज़रे, ईद जी ॻाल्हि आहे, कराची खां मुख़्तलिफ़ शहरनि ते केतिरा माण्हू विया, भाड़ो जेको सरकारी रेट लिस्ट मुक़ररु आहे सेंट्रल ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट पारां, उन ट्रांसपोर्ट जी मुक़ररु लिस्ट जी भञकड़ी लॻी पई। 2000 रुपया जिते किरायो आहे उते 3500 रुपया भरे माण्हू पंहिंजनि ॻोठनि ॾे ईद करणी आहिनि। हाणे हिते हिकिड़ी ॿी शइ, उन में पब्लिक जो इंट्रस्ट जो आहे, हिते कराची में कमु करण वारो 35,000 सैलरी आहे कंहिंजी, को होटल ते आहे, को कंपनीअ में आहे, उहो जो 3500 हेॾां भरे 3500 होॾां भरे पघार खणंदो, ईद करणु ॻोठ छो ईंदो। हिकिड़ी ॿी शइ आहे हिन में साईं, त कराचीअ में हाणे घणा माण्हू ॻोठ ते ईद करणु नथा वञनि, सिर्फ़ु हिननि भाड़नि जे सिर्फ़ु करे, इन करे, ख़र्च जे छो करे। जो हुनखे ख़बर आहे मुंहिंजा 10,000 लॻंदा, बहितर आहे 10,000 मां पंहिंजी अमड़ खे मोकिलियां, भेण ॿ वॻा पाए, जेकॾहिं को औलाद वारो आहे त चवंदो बाबा मुंहिंजा बचा खाइनि, पोइ वीडियो कॉल जो अॼुकल्ह आहे, साईं बाबा ईद मुबारक हो, ईद हुननि जी इहा ई आहे। सही ॻाल्हि आहे। इन इहे शयूं असां कंदा आहियूं जीअं माण्हुनि जो पब्लिकली हुजे, सही जिते ॻाल्हि। इंट्रस्ट हुजे, उन ते रुटीन वारी खां हटी करे रुटी जी ख़बर ॿिया इदारा हलाइनि था, सही, सही। सुठी ॻाल्हि आहे। हा, न, तव्हां असांखे ॿुधायो तव्हांजी ईद कीअं गुज़री, असां माना रुॻो तव्हां असांखां सवाल सभु पुछा मुंहिंजी तव्हांजी मुंहिंजी कीअं गुज़री, मुंहिंजो तव्हां इहो ई सिंध वाइस जो सुवाल तजुर्बो, आहे, न, न, तव्हांजी मुंहिंजी ईद में तव्हां ॾाढी पंहिंजो तजुर्बो ॾाढी ॾिसो। सुठी गुज़रंदी आहे, ऐं 18-20 सालनि खां वठी जॾहिं खां वठी असां उन खां पहिरियां बि मीडिया में कमु कयो, पर वरी ख़ासि तौर ते एंकरिंग ऐं इहे सभु मामला, त पोइ ईद पंहिंजी फैमिली, असां सभु जेके बि हूंदा आहियूं बिल्कुलु इदारनि में, उहे जी फैमिली जो बिल्कुलु, हिसो अॼु हूंदा ॿियों आहियूं, ॾींहुं आहे त गॾु ई आहियूं। बिल्कुलु गॾु हूंदा आहियूं। सईद कादरी साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, मीरान साहब तव्हांजा बि लख कुर्ब, यानी सोनो साहब तव्हांजी वॾी साईं महिरबानी। महिरबानी, लख कुर्ब। नाज़रीन, ईद जीअं असां ॻाल्हि कयूं पिया त ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, ऐं असां उमेद कयूं था त तव्हां भरपूर नमूने सां हीअ ख़ुशियुनि जो ॾींहुं मल्हाईंदा हूंदो। असांजी टीम जिन में कैमरा ते आहिनि सरफराज़ ज़फ़र साहब ऐं अली हसन भाउ, बाकर भाई, इहे असांजा दोस्त आहिनि जेके कैमरा जे पुठियां बीह करे तव्हां ताईं असांखे पहुचाइनि पिया। असांखे ॾींदा इजाज़त, अलाह ने के पाण।